वक्ती सदर सादिक सजरानी वज़ीर आज़म शहबाज शरीफ के कसम खणाए वरितो आहे। शहबाज शरीफ टेवीहों वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया त तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, अलीम खान, फज़लुर रहमान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे। वक्ती सदर सादिक सजरानी नए वज़ीर आज़म शहबाज शरीफ के पंहिंजे उहिदे जो कसम खणाए वरितो आहे। शहबाज शरीफ टेवीहों वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, अलीम खान, फज़लुर रहमान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे। ऐवान सदर में इहा तक़रीब कोठाई वई जिते शहबाज शरीफ के नओं वज़ीर आज़म चूंडायो वियो आहे, कसम खणायो वियो आहे। वक्ती सदर सादिक संजरानी पारां शहबाज शरीफ टेवीहों वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अलीम खान, फज़लुर रहमान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे। नओं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो आहे। वक्ती सदर सादिक संजरानी नए वज़ीर आज़म शहबाज शरीफ के कसम खणायो आहे। शहबाज शरीफ मुल्क जो टेवीहों वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, अलीम खान, फज़लुर रहमान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे। नए वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो आहे। वक्ती सदर सादिक संजरानी नए वज़ीर आज़म शहबाज शरीफ के कसम खणायो आहे। शहबाज शरीफ मुल्क जो टेवीहों वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, अलीम खान, फज़लुर रहमान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे।